जमायत उलमा इस्लाम सिंध के सेक्रेटरी जनरल राशिद महमूद सुमरो मटियारी में बोर मुतासरनि में इमदादी सामान विरहाइण सां गॾोगॾु खेनि रोक रक़म ॾिनी। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना राशिद महमूद सुमरो चयो आहे त सिंध जूं हालतूं इंतिहाई ख़राब आहिनि। बरसातुनि सिंध में वॾी तबाही आंदी आहे, जंहिं सबबि सिंध समूरी उजड़ी वई आहे। लखे माण्हू बेघर थिया आहिनि, हज़ारे माण्हू बीमारियुनि सबबि भोॻे रहिया आहिनि। असां सिंध जी ख़िदमत कयूं पिया। ही वक़्तु सियासत जो न पर ख़िदमत जो। कंहिं बि सियासी मज़मून ते ॻाल्हाइण बदिरां असां सभिनी खे सिंध धरती जी ख़िदमत करणु घुर्जे। असां हिन वक़्तु 37,000 ख़ानदाननि खे राशन बैग, रोक रक़म समेत ॿियो सामान फ़राहम करे चुका आहियूं। लखे माण्हुनि खे मुफ़्त में दवाऊं फ़राहम करे रहिया आहियूं। सिंध जी अवाम खे सोचणु घुर्जे त संदनि चूंडियल हुक्मरान कहिड़ी हालत कई आहे। हुन वधीक चयो त असांजे सिंध जी सूरत हाल इंतिहाई ख़राब आहे। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो।